पहुतो हाँ मगर सवाल खड़ी आयो हाँ। मुझे महबूब मुस्तफा फरमायो ओ पुछण वारा पुछ। चवे तो सोना 96 साल उम्रा जिस्म में त ताकत ही कदे का केड़ियों इबादतों कदस। 96 साल उम्रा जिस्म में ताकत ही काने का किया मेहनत मजूरी करे दौलत कमाए सदका खैरात कदस। या रसूल अल्लाह 96 साल उम्रा जिस्म में ताकत कान्हे का ओ मुझा सोना जंग में किया निकरंदुस किया तलवार खणंदुस किया दीन जे दुश्मन सा लड़ंदुस। जडे ये टई सलाहियतूं में आही नहीं कोन मुझा पिरी मुखे एतरो बुधा नहीं हाल में मुझो रब मुखे कबूल कंदो या कोन कंदो। जडे मुझे आका जे दरबार में उन कुराड़े मोहब्बत वारे ये जुमलो चयो तो सोना मुझो रब मुखे कबूल कंदो या कोन कंदो। तो मुझे आका जे अखिड़न में ये मींह वसी आयो जी सावण वड फुड़ियो थी वसंदो। मुझे आका फरमायो मुबारका तोखे जो करीम रब तो ते हिन उम्र में कुर्ब कयो आ। कलमो पढ़ण तुझो कम्मा जन्नत जी बिशारत ॾियण मां मुस्तफा जो कम्मा। एॾो मेहरबान नबी एॾो कुर्बदार नबी एॾो पंहिंजे गुलामन सां प्यार करण वारो नबी तो असांखे कदर कोने। मुसलमान सच्ची हो तो असांखे कदर कोने इन करे कदर कोने जो सब कुछ मुफ्त में मिलियो आ। वडन जी दौलत जंहिं वटि पहुंदी आहे उॾाईंदो आहे। जेको पाण मेहनत करे कमाईंदो आहे मेहनत करे ठाहींदो आहे उनखे कदर हूंदो आहे। हा यार दौलत कीअं ठाहिबी आहे ओ मुंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वसलाम सां नातो न छिन। मुंहिंजो महबूब उहो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं अर्शे मुअल्ला ते भी अल्लाह जे दरबार में अर्ज कयो ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे महबूब ते सलाम करण वारा अस्सलामु अलैका अय्युहन नबी जे लक़ब सां नवाज़ण वारा मुंहिंजा करीम रब मुंहिंजे सालिहन सादिकन जो छा थींदो उते मुंहिंजे करीम रब तो असां ते महिरबानी कई। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। यो कुर्ब कंहिंजे करे मुसलमान ॿुधा से कंहिंजे करे थियो मदीने वारे साईं जे करे रुगी पुट जे लाइ केरो पट्टे वाली ॾींदो थी। ईमानदारी सां ॿुधाइजा पुट जे लाइ पट्टे वाली केर ॾींदो थई त हो वॾेरो या ईंदो ई कोन्हे। सवेल ई पटको ॿधी ठही वञी बाहूं ॿधी बीहंदो हिन रेस तुंहिंजे सलाम ते आयो हां तुंहिंजा थोरा हन रेस मूंखे पुट जे लाइ पट्टे वाली ॾिनी। पोयर खे बि ॾसींदो हुई त पुट वोट रेस खे ॾिजो रेस तव्हांखे पट्टे वाली ॾिनी नौकरी ॾिनी तोखे गुलामी ॾिनी तोखे दुनिया जे घर खे थोरो हलाइण जे लाइ हुनरगी तोखे थोरो ज़रिए माश ॾिनो सॼी ज़िंदगी गुलामी ॾियण लाइ तयार आहीं। मुंहिंजे मुस्तफा त तोखे जहन्नम खां बचाए जन्नत वारो करे छॾियो उनजी गुलामी न कर। छा मुंहिंजे महबूब कोन ॾिनो आहे मुसलमानो ॾियण वारो मुंहिंजो करीम रब्बा। लेकिन मां तोखां थो पुछां अॻु में जेके इंसान हुया छा मुंहिंजे अल्लाह जा पैदा कयल न हुया छा? जवाब ॾियो उहे मुंहिंजे रब जा पैदा कयल न हुया? अल्लाह जा पैदा कयल उहे बि तूं असां बि मूसा कलीमुल्लाह भी अल्लाह जो नबी सुनो मोहम्मद रसूलुल्लाह भी अल्लाह जो नबी इब्राहिम खलीलुल्लाह भी अल्लाह जो नबी सुनो मोहम्मद रसूलुल्लाह भी अल्लाह जो नबी
सोने खलील जी उम्मत अल्लाह जाबाना, मुझे महबूब जी उम्मत तू असा भी अल्लाह जाबाना। लेकिन गौर तकर, फिक्र तकर, सोच त सही, प्रिय जे थोरन दे तवज्जह तकर। कहीं भी नबी जी उम्मत जो जे करे कपड़ो पलीत थी वने, जैसे कटे उनके टुकड़ा करे उछलाए न, जैसी कपड़ो ही पाक न थे। वाह मुझा मदीने जा घोट तुझे शान ता कुर्बान। मुझे करीम रब पंहिंजे प्रिय के फरमायो, ओ मुझा दिल पर नकी तो सा लेखो कयो थम, नकी तुझन गुलामन सा लेखो थो कया। ओ मुझा सोना पंहिंजे गुलाम लिखे चाओ, केतिरो भी कपड़ो पलीत थी वयो आ, घणो थी वयो आ या थोरो थी वयो आ, उन कपड़े के पानी सा मलण धोवण उन्हनि जो कम आ, उन कपड़े के पाक करण मां करीम रब जो कम आ। गुड गुड ठरी विस त कम ठरी। अजीज दोस्तों, तो फकीर माण्हू आहे न, मूंखे इन ठठ ठांगर खां वधीक इश्क में मज़ो ईंदो आहे। बल्कि दीवाना करेंगे हल्क को दीवाना, बल्कि दीवाना करेंगे हल्क को दीवाना, पर सरे मिंबर सुनाएंगे तेरा अफसाना। की मोहम्मद से वफा, की मोहम्मद से वफा, तूने तो हम तेरे हैं। वाह इकबाल तुझी मोहब्बत, की मोहम्मद से वफा, तूने तो हम तेरे हैं। अरे ये जहां चीज है क्या लोहो कलम भी तेरे, जै मुझे प्रिय सा वफा कई, मुझे खुदा उन जे मथा कर्म ही कर्म करे छड़िया, थोरा ही थोरा करे छड़िया। हाणे बुधा केड़ी गाल पे के नारो हणी मुखे भुलाए छड़ी, बुधायो केड़ी गाल पे के इए छो था छो त महबूब जा कर्म पे बुधायो। अजीजा ने मन मुझे प्रिय जा थोरा निहार, मुझे महबूब मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खाग में जेके इंसान उम्मतों थी गुजरियो। मुझा दोस्त बुधा कह भी उम्मत के पानी खां सवा वुजू करण जी इजाजत मिली हुजे को हिकड़ो त बुधा। आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं जेतिरो भी इंसान ज़ात आया, जंहिं भी नबी जा गुलाम आया, के सभिनी के वुज़ू करण जे लाइ, पाक थियण जे लाइ फ़क़त पाणीअ जी इजाज़त हुई। सोच त सही, मुंहिंजे प्रिय पुनल जे करे मुंहिंजे रब तो असांजे ऐबन ने न ॾिठो, गुनाहन ॾे न ॾिठो, शकन ॾे को न ॾिठो, इरादन ॾे को न ॾिठो। रब चवे थो जॾहिं यार सां यारी रखी आ त बाक़ी ॿियनि सां थोरो ई थोरो आ। ओ मुझा सोना पंहिंजे गुलामन खे चओ, जेकॾहिं वुज़ू नाहे पाणी नाहे त छा थी पियो, रुगी मिटीअ ते हथ हणण इन्हनि जो कम, हथड़नि खे छंडे मुंहं ते घुमाइण इन्हनि जो कम। वुज़ूअ जो सवाब ॾियण मां रब जो कम, चवीन निमाज़ पढ़ण मां रब क़बूल करे छॾी। ओ मुस्लमान रुगी एतिरो न, अञा बि वधो जबलन में हिकड़ो ईसाई आ, हिकड़ो यहूदी आ, हिकड़ो मुसलमान आ। जेकॾहिं टिन्ही खे निमाज़ पढ़णी आ, टिन्ही खे जेकॾहिं गुस्ल वाजिब थी वियो आ, हाणे मूंखे ॿुधाए त छा कनि। यहूदी मुंहिंजा दोस्त पंहिंजी इबादत कीअं करे, ईसाई पंहिंजी इबादत कीअं करे, मुसलमान पंहिंजी इबादत कीअं करे। हो वेचारा ॿई बेचारा थी बंदि थी वेंदा, छो त उन्हनि जी वाट खुले ई कान थी। पर मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे गुलाम के चई रहियो आ, तू निधड़ को नाही फिक्र न कर। मुझा सोना पानी कोन्हे को, कपड़ो भी पलीता, जिस्म में गुस्ल भी वाजिबा, कीअं निमाज़ पढ़ा, काथे निमाज़ पढ़ा, हुकुम थे तो कोई फिक्र न कर। जीअं वुज़ू जे लाइ तयम्मुम जी इजाज़त आ, ईअं गुस्ल जे लाइ भी तोखे इजाज़त आ। हथड़ो हणण तुंहिंजो कम आ, कपड़े खे हीअं करे छॾण तुंहिंजो कम आ, पाक करण मुंहिंजे रब जो कम।
थोड़ा कह कया मुझे रब जी ज़ात थोड़ा कया कहजे करे अज तार मां बेड़ो तरियो जो मुंहिंजा मिठा तुझे करे गम तर दरिया वारो भरियो मुंहिंजा मिठा तुझे छा बिलाल छा करम वहवा सकी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द विया चांटियन जो वारो भरियो मुंहिंजा पिरी बूझ हल अंधो थियो ॾिसुका ठुपियो कलमा पढ़े ॾिसुका ठुपियो कलमा पढ़े वो थोड़ो बि थियो भागले भरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा अल्लाह जो कुरान में वाइदो मौजू जिथे रहियो जॾहिं पहुतासीं जॾहिं मोटियासीं जॾहिं मालिक घोरियो फिलहाल जाॾे हलूं था ताॾे हल पुछण वारो पुछी सघे थो त पंहिंजे महबूब जा गुण छो था ॻायो जवाब ॾियण वारा देर न कर उनखे चई छॾ त मुंहिंजे करीम रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो व इज़ तअज़्ज़ना रब्बुकुम शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन्न अज़ाबी लशदीद मुझे सुने करीम रब फरमायो ओ मुझा महबूबा दुनिया के बुधा व इज़ तअज़्ज़ना रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम जेको भी मां अल्लाह जे थोरन जे मथा शुक्रानो अदा कंदो मां अल्लाह जे नेमतुन ते शुक्रानो अदा कंदो मां अल्लाह जे मेहरबानी ते शुक्रानो अदा कंदो मां करीम रब वाइदो थो कयां त लअज़ीदन्नकुम रब थी वाइदो थो कयां त अञा बि पंहिंजूं नेमतूं वधाए ॾींदोसि कंहिंजो वाइदो आहे जवाब कंहिंजो वाइदो आहे नेमतूं कंहिंजूं पे था ॻायूं चो पंहिंजे करीम रब जो कंहिंजो शुक्रानो अदा था कयूं चो त करीम रब जो एहसान मुंहिंजे करीम रब कया लेकिन उन करीम रब खे एहसाननि जे लाइ राज़ी करण वारो मुंहिंजो रहमत लिल आलमीन
उन करीम रब जो थोरो था गायो हाणे रब जो कुरान वादो आयो जे हुक्म कयो त जेको मुझे थोरन जा नेमतुन जा शुक्राना अदा कंदो मां उन खे वधाए ॾींदुसि हाणे रब जे दरबार में अर्ज़ कर ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा थोरन जा शुक्राना अदा कयासीं हाणे वधाए ॾे रब चवंदई छा खपई रब चवंदई छा खपई पोइ छा चवंदे हाय 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 छा चवंदासीं त केरु खपे सुभान अल्लाह मंगो दुआ वशाला इहजा नसीब होवे मंगो दुआ वशाला इहजा नसीब होवे जब आवे मौत सामो आका जब आवे मौत सामो आका करीब होवे मंगो दुआ मशाला छो त रब वाइदो कयो अल्लाह जो कुरान जो सच्चो ज़ालिकल किताब ला रैब फी वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा अल्लाह जी गाल सच्ची आ रब जो कुरान सच्चो आ शक जी गुंजाइश आहे कान का उन करीम रब फरमायो आ जेको मुझे नेमतुन जो शुक्रानो अदा कंदो मां रब थी वाइदो थो कयां वधाए ॾींदो मांस खुटाईंदुसि कोन को असां रब जे नेमतुन जो शुक्रानो अदा था कयूं रब जे कुरान वाट कढी दिनी वधिक घुरो तन्याम तो हाने वधिक ता घुरो छा था घुरो चो मंगो दुआ माशाला एजा नसीब होवे जब आवे मौत सामो सोना करीब होवे मंगो दुआ माशाला जब आके बिच कबर दे सोना कदम टिकावे जब आके बिच कबर दे सोना कदम टिकावे वो क्या करे सा कदमान चुम लवा में कदमान चुम लवा में मंजर अजीब है मलाइका सी चवन है चरिया छापे ताकन उनन के उते भी खबर पवे त जेके दुनिया में आका जा दीवाना कब्र में भी यार जे दीदार जा दीवाना हबीब अची विया कदम ते किरी चऊं था मौला तुंहिंजा एहसान पिरी पहुंचियो हाणे परवाह आहे मज़ो त तने है ना मुझा सोना सोना कदमान चुम लवा में मंजर अजीब होवे मंगो दुआ वशाला एजा नसीब होवे जब आवे मौत सामो सोना करीब होवे मंगो दुआ वशाला हिकड़े मिनट जेला काडे मोटा पोइते मोटा मेराज ते मोटा गोठों तो सोचा सके दफे हबीबन करीमन जे ओ कदम ते पहुंची तकरीर खत्म कई हम अज मोटंदुस पर मालिक जी मर्जी जाडे घुमाए ओ मुझा दोस्त अजीज मुझे सोने महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात दे निहार मुझे करीम रब मुझे महबूब ते केतरा कुर्ब कया हन केतरा एहसान कया हन ओ मुझा दोस्त अजीज हिकड़े मिनट जेला जे कदे गौर कदे हिकड़े मिनट जेला जे कदे गौर कदे थोड़ो दिमाग के तैयार कर कुछ थोड़ी गालियों बुधाई मुझे महबूब जे नबूवत जो जेको अरसो आ ओ 23 साल घना साल नौजवान याद कयो घना साल कुराड़ा सी हो